वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहर रसूल बल्लिग मा उन्ज़िला इलैका मिर रब्बिक व इल्लम तफ़अल फमा बल्लग़ता रिसालता वल्लाहु यासिमुका मिनन नास। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। कानन नबिय्यु युबअसु इला कौमिही खासतन व बुइस्तु इलन नासि आम्मा। वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। अना रहमतुम मुहदात। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वसलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बाग में मैं जब गया सब तोतियां थी खुशनवा, कहती थी नाते मुस्तफ़ा बलगल उला बिकमालिही। कुमरी भी अपने शौक में डाली थी गर्दन तौक में, कहती थी अपने शौक में कशफत दुजा बेजमालिही। बुलबुले भी सुबसू लेके हर हर गुल की बू, करती थी बाहम गुफ्तगू हसनत जमीओ खिसाली। इन सब के सुन के चहे चहे इंसान भला क्यों चुप रहे, लाजिम है उसको यूं कहे सल्लु अलैहि व आलिही। सवाब जी नियत सां सब दोस्त एक दफो दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद
कमा बारकत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वाजिबुल एहतराम स्टेज ते वेठल उलमाए कराम, ऐ मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो भाइरो, अज जे इन्ही शानदार प्रोग्राम में जंहिंजो उन्वान आहे तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत, तव्हां असां शरीक आहियूं। अल्लाह करीम खां दुआ है त अल्लाह ताला शाल तव्हां असांजो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण रब साईं पंहिंजी दरबार में क़बूल फरमाए। आमीन चओ, खणी ॻाल्हाईंदा हलो, सूफ़ी थी चुप करे न वेहो, चओ आमीन बुलंद आवाज़ सां। आमीन जी माना छा थींदी आहे? आमीन जी माना आहे अल्लाह असांजी दुआ क़बूल फरमा। अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात के तालीम ॾियारण जे लाइ, समझाइण जे लाइ, सोहणे नमूने सां पाकीज़ा जिंदगी गुजारण जे लाइ अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम के मबऊस फरमायो। 1,24,000 नबी आया, उन्हनि पंहिंजे पंहिंजे वक्त में, पंहिंजे पंहिंजे दौर में पंहिंजी पंहिंजी उम्मत के जिंदगी गुजारण जो तरीक़ो सलीक़ो समझायो। ऐं जिंदगी गुजारण जो तरीक़ो सलीक़ो समझाइण ॿुधाइण, उन जी तालीम ॾियण, इहो हक़ बि वक्त जे पैगंबर ऐं नबी जो आहे। आखिरी पैगंबर रहमत दो आलम सैयदुल अव्वलीन वल आखिरीन इमामुल अंबिया वल मुरसलीन सोहणे नाले वारे साईं हजरत मुहम्मदुर रसूलुल्लाह, चओ बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं जन खे अल्लाह पाक खत्म नबूवत जो ताज पहराए करे हिन दुनिया जे जहान में मोकिलियो तो मुंहिंजा नबी वन मखलूक खुदा के मां अल्लाह जी वहदानियत भी समझा ऐं पाकीज़ा जिंदगी गुजारण जो तरीक़ो सलीक़ो भी समझा। हूं इंसान केड़े नमूने सां भी साफ सुथरे रहन की कोशिश तो करे, पर जेकॾहिं नबवी तरीक़े से साफ सुथरो नथो रहे तो यकीनन इहा उन जी जिंदगी पाकीज़ा कोन थींदी। जिंदगी पाकीज़ा तॾहिं इंसान जी थी सकदी आ जॾहिं इंसान जी जिंदगी में इमामुल अंबिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारक अचे। खाइण वारी सुन्नत, पीअण वारी सुन्नत, इखलाक हसना, मामलात, वो इंसान की जिंदगी पाकीज़ा जिंदगी थींदी। असांजो अकीदो ईमान आ, असांजो नबी पाक तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सारियूं सुन्नतूं भी चओ पाक। अब इहो यकीदो आ न त असांजो नबी पाक आ न, हथ मथे करे गवाही ॾियो, चओ असांजो नबी पाक आ। तो ज़ाहिर आ जॾहिं असांजो पैगंबर पाक
तसांजे पैगंबर सोहने नबी हजरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सारियूं सुन्नतूं पाक इहा ॻाल्हि बि समझो जीअं असांजो नबी सोहणनि जो सरदार आ, हसीनन में आसना, जमीलन में अजमला, कामिलन में अकमला, ये हर सोहनी शय जेका तव्हां असांखे ॾिसण में अचे थी उहा मोहम्मद करीम जी सुन्नत आ। चओ सुभान अल्लाह। मिसाल जे तौर ते उन तॾहिं लहंदी जॾहिं माण्हू पानी पिए, ईअं न दा माण्हू खे जेकॾहिं उन लॻल आहे पानी पीअंदो तो उन लही वेंदी, वेठे पानी पिए उन लहंदी, बीठे पानी पिए उन लहंदी, घुमंदो वञे पानी पिए उन लही वेंदी, पासे भारे लेटियो पियो आहे उते गिलास मुंह ते चाढ़े करे पिए उन त लही वेंदी। पर मां तहां खां तो पुछां, बीठे घुमंदे पासे भर पानी पीअण इहा सुठी ॻाल्हि आहे या माण्हू सोहणे नमूने सां वेही करे बिस्मिल्लाह भी पढ़े, 3 साह भी पटे, गिलास पानी जो पूरो पिए, पीअण खां पोइ अल्हम्दुलिल्लाह चए, इहा पाकीज़ा सुन्नत सोहणी आहे या हो सोहणी आहे? जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आ, जीअं सोहणो नबी पाण सोहणो हो, ये मोहम्मद रसूलुल्लाह जी सुन्नत भी चओ सोहणी आहे। चओ सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। इन करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहरन में, देहात में, मस्जिद में, रस्तन ते, घरन में, घर जे ॿाहिरां पंहिंजन खे, परावन खे, मञण वारन खे, न मञण वारन खे भी मोहम्मद सोहणे अल्लाह जो पैगाम पहुंचायो। चओ सुभान अल्लाह। इन्ही शय जो नालो आहे तबलीग करण, तकरीर करण, वाइज करण, नसीहत करण, समझायण। जंहिं लफ्ज सां भी चओ ॻाल्हि साॻी आहे। अल्लाह पाक पंहिंजे प्यारे नबी हजरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खिताब फरमायो सॾ करे, फरमाया या अय्युहर रसूल, या अय्युहर रसूल बल्लिग मा उन्ज़िल इलैका मिर रब्बिक। अल्लाह पाक फरमायो कुरान करीम जे अंदर फरमाई, मुझा प्यारा नबी, दिलबर नबी, अनवर नबी, अशरफ नबी, अकरम नबी, असखा नबी, नबियन जा भी नबी। हथ मथे करे चओ असांजो नबी नबियन जो भी छा है? नबी आ, इमाम आ, इमामुल अंबिया वल मुरसलीन। मेराज वारी रात 1.25 लाख नबियन जो इमाम। पर मुझे साईं फरमायो जॾहिं क़यामत कायम थींदी त क़यामत में भी मां मोहम्मद सब नबियन जो इमाम हूंदो। इन्हीं जे करे अल्लाह पाक फरमायो या अय्युहर रसूल बल्लिग मा उन्ज़िल इलैका मिर रब्बिक। ओ मुझा प्यारा नबी, तू माण्हुनि खे बयान करे समझा, बुधा, तबलीग कर, वाइज कर, तालीम दे। छाजी? मा उन्ज़िल इलैका मिर रब्बिक, जो कुछ रब जे तरफा तो मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे नाज़िल कयो वयो आ उहो माण्हुनि ताईं पहुचा। जेको मुंहिंजो पैगाम आ वो माण्हुनि ताईं पहुचा। तबलीग कर, तकरीर कर, खिताबत बयान कर, समझा माण्हुनि खे। बल्लिग मा उन्ज़िल इलैका मिर रब्बिक व इल्लम तफ़अल फमा बल्लगत रिसालता वल्लाहु यासिमुका मिनन नास। अल्लाह पाक फरमातो कुरान करीम जे अंदर, मुझा प्यारा नबी मां हुक्म थो कयां तबलीग तू कर। बाक़ी जेकॾहिं का तकलीफ अचे साम्हूं पो उनी तकलीफ के मां रब पान टारींदुमि। चओ सुभान अल्लाह। माना तुझे कम में का रुकावट हूंदी, उन रुकावट के खत्म मां अल्लाह पाक पान करे छॾींदुमि। चओ सुभान अल्लाह। छो?
चवे तो हिफाजत जिस सफीने की उन्हें मंजूर होती है, किनारे तक उसे खुद ला के तूफान छोड़ जाते हैं। जंहिंजो रब मदद कंदड़ा, रब जी ज़ात जो कसम आहे, उन्हीं जा कम पूरा थी वेंदा। केतरा भी माण्हू रोकण जी कोशिश कन पर कदें भी उन्हीं जे कम में रुकावट पैदा कान थींदी, छो त जंहिंजो रब चओ उन्हीं जो सब आहे। जंहिंजो रब उन्हीं जो चओ जंहिंजो रब उन्हीं जो सब आहे। तरे फरमाई कुरान पाक में मुंहिंजा नबी बल्लिग मा उनज़िल इलैका, तबलीग कर जो कुछ मां रब जे तरफों तोड़े वही करे मोकिलियो वियो आहे उहो माण्हुनि ताईं पहुचा। इन करे मुंहिंजा अजीज मुसलमान भाइरो, नबियनि जे सरदार मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में भी कुरान पाक जी तकरीर कई, तबलीग कई, कुरान पाक जी तालीम ॾिनी। ॿाहिरि भी पैगंबर तबलीग कई आहे, तालीम ॾिनी आहे। छो त संजन फरमायो इन्नमा बुइस्तु मुअल्लिमान, ओ कायनात वारो अल्लाह पाक मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उस्ताद बनाए करे मोकिलियो आहे। मुंहिंजो कम आहे तालीम ॾियण, मुंहिंजो कम आहे तबलीग करण। माना मां मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुअल्लिम भी आहियां, मां मोहम्मद मुबल्लिग भी आहियां। मुअल्लिम भी मुबल्लिग भी, सुभान अल्लाह। मुझा नबी पैगाम पहुंचा, तबलीग कर। नबी अंजे सरदार मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के एक दफे दिल में ख्याल आयो, मस्जिद में तो वही करे तबलीग कंदो आहियां, कने बहराड़ी में वनी करे भी तबलीग कंदो आहियां। अज छो न मां मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वनी करे पहाड़ी इलाकन में, कच्चे जे इलाकन में वनी करे मां मोहम्मद अल्लाह जो पैगाम पहुंचाया। छो त जेका मां मोहम्मद अरबी जी ड्यूटी आ रब जे तरफा मुखे मिली आ, मुंहिंजो कम आहे उहो पैगाम आम करण, आम पहुंचाइण। चवे तो फज़क्किर इन्नमा अंत मुज़क्किर लस्ता अलैहिम बिमुसैतिरिन इल्ला मन तवल्ला व कफर फयुअज़्ज़िबुहुल्लाहुल अज़ाबल अकबर इन्न इलैना इयाबहुम सुम्मा इन्न अलैना हिसाबहुम। अल्लाह पाक फरमातो कुरान करीम के अंदर, मुंहिंजा पैगंबर तू नसीहत कर, वाज कर, तबलीग कर। हाणे पैगंबर से के दिल में ख्याल आयो आ त मां वनी करे कच्चे जे इलाके में तबलीग करे चा, उते उनजे माण्हुनि के वनी करे समझाया। जीअं मस्जिद में वेही करे तबलीग कंदो आहियां, जीअं कॾहिं कॾहिं रस्तनि में माण्हू मिलंदा आहिनि तबलीग कंदो आहियां, कॾहिं कॾहिं दुकाननि ते वनी करे मां मोहम्मद तबलीग कंदो आहियां, कॾहिं सफ़ा ऐं मरवा जबल ते चढ़ी करे उते तबलीग कंदो आहियां। अॼु छो न मां मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कच्चे जे इलाके में वनी करे उते भी तबलीग करे अचां। ॾाढा चओ सुभान अल्लाह। नबी साईं जा आशिक ॿई हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। छो त तहफ़ुज़ ख़त्म नबूवत जो उन्वान भी अहिड़ो आहे। इन्ही अक़ीदे जी हिफ़ाज़त ऐं चौकीदारी उहे कंदा जन जे दिलनि में मोहम्मद साईं जो इश्क मौजूद हूंदो। चओ सुभान अल्लाह। चवे तो जिन्हों का इश्क सादिक है वो कब फरियाद करते हैं, लबों पर मोहर खामोशी दिलों में याद करते हैं। या मोहब्बत एरिया सुभान अल्लाह। इमामुल अंबिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान ओ मुसलमानों कच्चे जे इलाके में वया, इन इरादे सां त मां मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु उन्हनि माण्हुनि खे वञी करे अल्लाह जो पैगाम पहुचाया, उन्हनि माण्हुनि खे वञी करे दीन जी तबलीग कया। छो त रब कुरान करीम में मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मौजू इहो दस्यो हो। चवे तो या अय्युहन नासु रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशा
वस्समाअ बिनाअन वअंज़ल मिनस्समाइ माअन फअख़रज बिही मिनस्समराति रिज़्क़न लकुम फला तजअलू लिल्लाहि अंदादा वअंतुम तालमून। बुलंद आवाज़ से जो सुभान अल्लाह, प्यार से। इमामुल अंबिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण कच्चे जे इलाके में जॾहिं पहुता, सुभान अल्लाह, प्यार से एक दफ़ो चओ सुभान अल्लाह। सोने नबी जा आशिक बई हथ बते करे चओ सुभान अल्लाह। असां जो अकीदो ईमान आ, असां जे नबी जो शान वधे चओ असां जो ईमान वधे चओ सुभान अल्लाह। इमामुल अंबिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक्त में कच्चे जे इलाके में पहुता, ओ मुसलमानों कच्चे जो इलाको पहाड़ी पहाड़ वणी वण ओ जंगल ते बयाबान, नबियन जो सरदार जे वक्त में कच्चे जे इलाके में पहुतो आ। साईं जन रस्ते ते वञन पया, हदीस पाक में ईंदो आ जॾहिं सोनो नबी पंध कंदो हो त साईं जन जी नज़र मुबारक हेठ हूंदी ही चओ सुभान अल्लाह। अम्मा आशा मोमिनन जी अम्मा, कलमे वारन जी अम्मा, मुसलमानन जी अम्मा फरमाईंदी आ कान नबियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अशद्दु हया मिनल अज़रा। अम्मा फरमाईंदी आ एड़ो अरब जी कुआरी छोकरी में हया न हो जेतिरो मिठे मोहम्मद जे अख मुबारक में हया हो। सुभान अल्लाह। इमामुल अंबिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान कच्चे जे इलाके में वञन था पया, हेडो आवाज आयो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह चओ त मां ॿुधायां चओ सुभान अल्लाह। सॾ थियो आहे ओ सोना नबी, सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चेहरो मुबारक जो मथे कयो त साईं जन ॾिठो हिकिड़ो शिकारी आहे जेको हरणी खे ॿधियूं बीठो आहे। हरणी पैगंबर खे सॾ करे छा पई चवंदी आहे, सोना मुंहिंजो ज़ामिन थी, मां बचड़नि खे खीर पीआरे थी अचां, पोइ वरी मोटी थी अचां, मुंहिंजा ज़ामिन पओ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ शिकारी इन जी जान छॾ, मां मोहम्मद ज़ामिन आहियां। चओ न सुभान अल्लाह, चओ चओ। उहो नबी मिलियो थी जेको जानवरनि जो ज़ामिन थियो आहे। इंशाअल्लाह क़यामत जे मैदान में ख़त्म नबूवत जे चौकीदारनि जो ज़ामिन भी मिठो मोहम्मद पाण थींदो। चवे तो जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की, जो है पेशे नजर वो अकीदत है मोहम्मद की। गुनहगारो न घबराओ, सियाकारो न शर्माओ, सुनो आवाज कानून में जो आती है मोहम्मद की। गुनहगारों को जन्नत से खड़े दरबान रोकेंगे, हुक्म होगा कि आने दो ये उम्मत है मोहम्मद की। सैयदन फरमायो ओ शिकारी इन हरणी के आजाद कर, मां मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ामिन आया। वो शिकारी छा चवंदो आहे, चवे मां अबे ॾाॾे खां वठी करे शिकार कंदो आहियां। हिकु त हरणी पकड़ण ॾाढो ॾुखियो ॾींदी आहे, वरी पकड़ी थम वरी तव्हांजे चवण ते छॾे ॾियां, माना हथ सां पंहिंजो शिकार छॾियां, मां ईअं न छॾींदुसि। कीअं छॾींदे, चे जेतिरे ताईं हरणी मोटी न चे मोहम्मद इते तोखे मूंसां गॾु वेहणो पवंदो। साईं जन फरमायो मां मोहम्मद वेठो आहियां, हरणी खे आज़ाद कर। चओ सुभान अल्लाह। इहो नबी थी जंहिंखे झंग जे जानवरनि बि सुञातो आहे। ओ मुसलमानो जंहिंखे पखी परिंदनि सुञातो आहे, जंहिं मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गीतनि जड़नि बि चओ सुञातो आहे। चवे तो मां कान मोहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिर रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन। जै पैगंबर के झंग जा जानवर सुञाणनि, जै मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के गीत पिया सुञाणनि, जै मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उठ पिया सुञाणनि, मुसलमानो इन महबूब मुस्तफा जो केर मुकाबलो करे सघंदो आहे? हथ मथे करे चो मिठे मोहम्मद अरबी जे शान जो मुकाबलो को करे ही न सघंदो आहे।
आंगुर मथे कन त चंद्र बभांगा थी करे खत्म नबूवत जी गवाही पियो दे। चो सुभान अल्लाह। चाहे तो उंगली उठाई चंद्र हो या तकसीमे, उंगली उठाई चंद्र हो या तकसीमे, इन्नी ऊंची शान वाला मदनी करीमे। उंगली उठाई चंद्र हो या तकसीमे, इन्नी ऊंची शान वाला मदनी करीमे। सुभान अल्लाह। चाहो तो सही। इन्नी ऊंची शान वाला मदनी करीमे, बाकमाल कौन होवेगा, ओ सोना बाकमाल कौन होवेगा, ओ मिठे मुस्तफा लाल जहां कौन होवेगा। इमामुल अंबिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेही रहा। हरणी जल्दी वही पांजे बच्चन के खीर प्यारे, बच्चन सूदी मोटी आई। चो सुभान अल्लाह। बच्चन सूदी जॾहिं उन शिकारी यहूदी ॾिठो हे उहो मोहम्मद आ जंहिंखे झंग जा जानवर भी सुञाणनि था पिया। जीअं हरणी मोटी शिकारी छा थो चवे, अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। साईं मां गवाही थो ॾियां अल्लाह का सवा कोई माबूद ना है। मुश्किल कुशा भी हिकड़ो अल्लाह, इज्जत जिल्लत जो मालिक भी हिकड़ो अल्लाह। ऐं इहा भी गवाही थो ॾियां त मुहम्मद अल्लाह जो सच्चो रसूल आहे। उन कलमो पढ़ियो। हाणे साईं जन छा फरमाइनि था, तू कलमो पढ़ियो आ? हाँ साईं मां कलमो पढ़ियो आ। हाणे तुझे मथों नमाज फर्ज थी पई। चओ सुभान अल्लाह। नमाज हे मेराज जी सूखड़ी थो। रजब में मेराज थियो आ। मिठे मोहम्मद अरबी के उम्मत वास्ते सूखड़ी नमाज मिली आ। चओ सुभान अल्लाह। नमाज नमाज आखिरी वक्त में भी रसूलुल्लाह जै तोहफे जी पारत कई आ उहा नमाज आ। अल्लाह तो के मुके 5 वक्त जमात सा नमाज पढ़न की तौफीक अता फरमाए। आमीन चओ। मुझा अजीज मुसलमान भाइरो, साईं जन फरमायो हाणे तू मां मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो पढ़ियो आ, हाणे तो के नमाज पढ़नी पवंदी। हाँ साईं पढ़दुम। फरमायो नमाज में कुरान पढ़बो आ। अब अच्छा पढ़बो आ, अलहम्दु कुरान है ना। उनको पोका भी सूरत याद हुजे। फर्द में सूरत पढ़बी, सुन्नत में अलहम्दु संगल सूरत पढ़बी। हाणे पैगंबर से फरमायो ओ मुसलमान जी या रसूल अल्लाह, हाणे वेहत मां मोहम्मद तोखे कुरान जो सबक दियां। चओ सुभान अल्लाह। इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे, चवे तो संजन लम यकुल लदीन कफरू मिन अहलिल किताब, यानी आखिरी सिपारे जो आखिरी पार नबियन जे सरदार उनके पढ़ायो आहे। हाणे कुछ वक्त रही करे पो मोकल वठंदो आहे। से मूंखे मोकलियो त मां पंहिंजे इलाके में वञा, पंहिंजे घर वञा। मुझे पैगंबर फरमायो उते वनी करे वेही न रह जाए। जो कुछ पढ़ियो थी उते पढ़ाए जाए, जो कुछ बुधो थी उते बुधाए जाए, जो कुछ समझो थी उते वनी करे समझाए जाए। सुभान अल्लाह। हे पोइते रवानो थियो आ। उन जे मिटन माइट ॿियनि यहूदन के खबर पई त मोहम्मद पाक जो ॾसा ॾी कटे जे इलाके में तलवारां खणी करे निकिता। छो त उहे दीन जा दुश्मन हा, कुरान जा दुश्मन हा, कलमे जा दुश्मन हा। इमाम राज़ी लिखियो आहे त 1400 माण्हुनि जो लश्कर रवानो थियो आहे, घोड़नि ते, उठनि ते, खच्चरनि ते। हे हमरा वञे थो पियो, ॾिठई त लश्कर ईंदो पियो आहे। जॾहिं वेझो आयो सुञातईं त को मामो आहे, को चाचो आहे, को नानो आहे, को मसात आहे, बिरादरी जा माण्हू। जे काॾे था वञो, जे ॿुधो अथसि मोहम्मद पाक इन इलाके में आ, पोइ छाजे लाइ वञूं था पिया? चए असां वञूं था पिया नऊज़ बिल्लाह नकल कुफर कुफर नबाशत शहीद करण जे लाइ। चे चरियो भुलो था पिया। माखो पुछो त मोहम्मद अल्लाह जो सच्चो रसूल आहे। चे हाँ तू भी कलमो पढ़ियो आहे? चे हाँ। चे कीअं ख़बर पई? चे तव्हांखे ख़बर आहे मां शिकार कंदो आहियां, मां हरणी वरिती ही
मोहम्मद पाक जो गुजर उतों थियो हरणी मोहम्मद के दिसी करे दाहूं पई करे सोना मुझो जामिन थी जे मोहम्मद के झंग जा दिरंदा झंग जा जानवर सुञाणे न पो यकीन समझो तो वो मोहम्मद अल्लाह जो सच्चो रसूल आ मां पैगंबर जो कलमो पढ़ी कर इस्लाम कबूल कयो आ मां मुसलमान थियो आया हाने तवा के भी दावत थो दिया तवा भी मोहम्मद जो कलमो पढ़ी करे मोहम्मद जा गुलाम बन इमाम राजी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आ 1400 मानू जे दुश्मनी जे इरादे से अचन पया उन हमराह जी तबलीग ते समझाइण ते नसीहत करण ते उहे भी मोहम्मद पाक जो कलमो पढ़ी करे इस्लाम में दाखिल थिया उन वक्त में थो चवेन हाने तवा नबी से जो कलमो पढ़ियो आ अचो त मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में तवा के वठी हला ए तवा मिठे मोहम्मद करीम जो दीदार भी कयो पांजा नेण भी ठारो चो सुभान अल्लाह 1400 मानुन जो जत्थो वठी करे नबी से जी खिदमत में आयो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज के या रसूल अल्लाह तहां जी मजलिस को रवानो त अकेलो थियो हुम पर हाने 1400 मानुन जो जत्थो वठी करे आयो आ सोना हिनन कलमो पढ़ियो आ पर हाने पांजी ज़बान मुबारक सा इनन के कलमो पढ़ायो इनके भी पंजो गुलाम बनाए करे इनके भी जन्नत जी टिकट अता कयो चो सुभान अल्लाह एडे शान वारो पैगंबर अल्लाह ताला तवा सा के अता फरमायो दुआ है अल्लाह ताला तवा सा सबनी के पांजे प्यारे नबी दी सुन्नत से अमल करन की तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।